सिंध हुकूमत मीरपुर ख़ास सिविल अस्पताल में एम्बुलेंस न मिलण ते नीगर जे लाश जी मोटरसाइकिल ज़रिए मुंतकिली वारे मामले ते अस्पताल जे एमएस ऐं सिविल सर्जन खे मुअतल करे छॾियो। सिहत खाते मामले जी जांच रिपोर्ट बि जारी करे छॾी। रिपोर्ट मूजिब फोती बारड़े जे वारसनि लाश ॻोठ खणाए वञण लाइ एम्बुलेंस घुरी। अस्पताल इंतज़ामिया पैसा तलब कया, जेके न मिलण ते एम्बुलेंस ॾियण खां इनकार कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जे हुकुम ते सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मां नीगर जे लाश जी मुंतकिली लाइ एम्बुलेंस न ॾियण वारे मामले ते सिविल अस्पताल जे एमएस मोहम्मद असलम अंसारी ऐं सिविल सर्जन खलील मेमन खे मुअतल कयो वियो। चीफ सेक्रेटरी सिंध ॿिन्ही आफ़िसरनि जी मुअतली जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे। हुन सिहत खाते मामले जी जांच मुकमल करे रिपोर्ट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिविल अस्पताल मीरपुर ख़ास में 2 वरियनि जो ॿारड़ो मोहन भील फोत थी वियो, जंहिंजो लाश ॻोठ मुंतकिल करण लाइ वारसनि अस्पताल इंतज़ामिया खां एम्बुलेंस घुरी। रिपोर्ट में चयो वियो आहे त अस्पताल इंतज़ामिया तरफ़ां एम्बुलेंस लाइ पैसा घुरिया विया, जेके न मिलण ते एम्बुलेंस ॾियण खां इनकार कयो वियो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त सिविल अस्पताल में एम्बुलेंस न मिलण ते फोती नीगर जो लाश मोटरसाइकिल ते खणी वेंदड़ संदसि वालिद ऐं चाचो रमेश ऐं कैवल भील रोड हादसे में फोत थी विया।